अस्सलाम वालेकुम क्लास उम्मीद आहे तव्हां सभु ख़ुशी खैरियत सां हूंदव। पाण अॼु डिस्कस कंदासीं बेसिक ऑपरेशन जे हवाले सां। इन खे चइबो आहे बेसिक फोर ऑपरेशंस, यानी पहिरियां 4 बुनियादी अमल। ठीकु आहे, बेसिक फोर ऑपरेशन। ठीकु आहे, बेसिक फोर ऑपरेशन में छा हूंदो आहे? सभ खां पहिरियां एडिशन यानी जोड़ जो अमल, पोइ हूंदो आहे सब्ट्रैक्शन यानी कट जो अमल, पोइ हूंदो आहे मल्टीप्लिकेशन यानी ज़रब जो अमल, बाद में डिवीजन यानी वंड जो अमल। ठीकु आहे, इन खां पहिरियां प्लेस वैल्यू जे हवाले सां मां तव्हांखे कुझु कॉन्सेप्ट ॾेई चुको आहियां। ऐं असीं नंबर्स खे वर्ड्स में कीअं पिया लिखूं, फिगर्स में कीअं पिया लिखूं, इहो बि मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां। हाणे थोरो मां प्लेस वैल्यू यानी मकानी मुल्क खे थोरो मां रिपीट थो कयां। त पोइ प्लेस वैल्यू जेको लहिबो आहे उहो 3 क़िस्मनि जो लहिबो आहे। सभ खां पहिरियां त थोरो मां कॉन्सेप्ट तव्हांखे ॾेई चुको आहियां, वरी बि थोरो ॼाण थो ॾिसो मसलन कीअं। हाणे जेका आहे जिन जे मथां मां लिख करे ॾिनी आहे, हाणे असांखे जेकॾहिं इन्हनि चेंज जो मकानी मुल्क लहणो आहे, असां जेकॾहिं हिन चेंज जो मकानी मुल्क लहंदासीं त हीअ असांजो 1 हूंदो, हीअ 10 हूंदो, हीअ 100 हूंदो। 4 लिखी पोइ ओतिरा पोयां जेतिरा अंग अथसि ओतिरा 0 ॾेई छॾियोसि। हाणे घणा थी विया? 400। ठीकु आहे, इन खे 400 हीअं बि लिखिबा आहिनि। 4 लिखी पोयां 100 ॾियूंसि त बि ॻाल्हि सही आहे। पोयां छा लिखूंसि? 100। टियों तरीक़ो ईअं आहे त प्लेस वैल्यू ऑफ 4 इज़ 400, यानी चेंज जो मकानी मुल्क आहे 400। ठीकु आहे, उहो हीअं लिखंदासीं, प्लेस वैल्यू ऑफ 4 इज़ 400। ठीकु आहे, 4 भले तव्हां हीअं बि लिखी था सघो, हिते 4 हुनजी फिगर्स में लिखो त बि सही आहे। ठीकु आहे, हाणे छा हूंदो ॾिसो, थोरो मां तव्हांखे वरी बि कॉन्सेप्ट ॾींदो थो हलां। त जोड़ में असीं छा कंदा आहियूं? जोड़ में असीं ॿिनि मिक़दारनि खे मिलाईंदा आहियूं। ठीकु आहे, असांखे जेका टोटल आउटपुट मिलंदी आहे उहा एडिशन यानी जोड़ जे अमल। सब्ट्रैक्शन कट जो अमल, हाणे जोड़ जी निशानी जेका हूंदी उहा हीअं हूंदी आहे, ऐं सब्ट्रैक्शन जी हीअं, मल्टीप्लिकेशन जी हीअ असांजी डिवीजन जी। ठीकु आहे, जोड़ में असीं छा कंदा आहियूं? ॿिनि मिक़दारनि खे मिलाईंदा आहियूं, टोटल करे लिखंदा आहियूं, ऐं सब्ट्रैक्शन उन्हनि जे विच में फ़र्क़ु मालूम कंदा आहियूं। सब्ट्रैक्शन में असीं ॿिनि मिक़दारनि जे विच में फ़र्क़ु मालूम कंदा आहियूं, ऐं मल्टीप्लिकेशन में असीं वरी जोड़ कंदा आहियूं, डिवीजन में असीं वरी कट कंदा आहियूं। ठीकु आहे, मसलन कीअं? असांजे क्लास में हर शागिर्द खां 10 रुपया वठणा आहिनि। ठीकु आहे, हर शागिर्द खां असांखे 10 रुपया वठणा आहिनि। स्टूडेंट्स पर स्टूडेंट्स खां घणा वठणा आहिनि? 10 रुपया। टोटल स्टूडेंट्स घणा आहिनि? 50। ठीकु आहे, हाणे जॾहिं असीं 10 खे 50 दफ़ा जोड़ कयूं त बि रिज़ल्ट मिली वेंदो। पर शॉर्टकट में असीं मल्टीप्लिकेशन जो अमल कंदा आहियूं त छा कंदा आहियूं? 50 रुपया 10। ठीकु आहे, प्लस में ॿी शइ इहा त मल्टीप्लिकेशन यानी ज़रब में मटा सटा वारी ख़ासियत थींदी आहे। तव्हां भले 10 खे 50 सां ज़रब कंदो, जवाबु साॻियो ई ईंदो। ठीकु आहे, 1 50 5 लिखी, हिकिड़ी 10 वारो 0, ॿियो 50 वारो पंहिंजो, इहे घणा थी विया? 500। साॻियो 1 50 5, हिते बि जवाबु 500 अची वेंदो। अॻिलो कमु कयो। हाणे ॾिसो, अॻिते थोरो वधंदासीं। वंड जे अमल में साॻी तरह असीं कंहिं शइ खे डिस्ट्रीब्यूट कंदा आहियूं, यानी विराईंदा आहियूं। ठीकु आहे, विराइण जो मक़सदु ईअं त टोटल मूं वटि सपोज़ 200 रुपया आहिनि, मां 5 ॼणनि में ॾियणु चाहियां थो। ठीकु आहे, पोइ असां हिन खे लिखंदासीं 200 अपॉन 5। पोइ हेठियुनि क्लासनि में असीं हिन खे हीअं बि लिखंदा आहियूं, 200 खे असीं वंड कंदा आहियूं 5 सां। ठीकु आहे, 20 ते छो त ॿिनि ते खोड़ो न लॻंदो, 20 ते खोड़ो 5 जो घणा दफ़ा लॻंदो? 4 दफ़ा। 4 5 20। हे 0 थी वियो, हे 0 थी वियो, हे 0 जेको बचे थो उहो हेॾे ॾेई छॾियो। माना हर हिकु जेको असीं 200 रुपया 5 ॼणनि में विराईंदासीं, हर हिक खे घणा ईंदा? 40 रुपया ईंदा। ठीकु आहे, इहो वंड जो अमल हुयो। अहिड़ी तरह असीं बार्ड मास रूल में असीं चइनी ऑपरेशन खे गॾे बि करे सघूं पिया। ऐं आख़िर में प्लस पॉइंट इहा मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त जोड़ जॾहिं बि तव्हांखे लहणो हूंदो त तव्हांखे चवंदो फाइंड सम ऑफ, माना जोड़ उपत लहो, या तव्हांखे चवंदो फाइंड टोटल नंबर ऑफ, या चवंदो एड दी बोट
बहुत ही मक़सद आहे ॿिनि खे जोड़ कयो। ॿिनि खां वधीक तव्हांखे ईअं बि चई थो सघे एड द ऑल, सभिनी खे जोड़ कयो। फाइंड दी टोटल अमाउंट, टोटल टर्म्स, टोटल रुपीस, अहिड़ी तरह। सब्ट्रैक्शन में छा चवंदो, फाइंड द डिफरेंस, डिफरेंस बि लफ़्ज़ चई थो सघे। सब्ट्रैक्शन में छा चवंदो, फाइंड डिफरेंस, ठीकु आहे, डिफरेंस। डिफरेंस मीन्स फ़र्क़ु, ठीकु आहे। ॿिन्ही में फ़र्क़ु मालूम कयो। या तव्हांखे चवंदो द रिमेनिंग अमाउंट लओ, या तव्हांखे चए थो मुंहिंजी सैलरी जेका आहे 5000 आहे, उन में 3000 ख़र्च आहे, बाक़ी घणा बचा, माना रिमेनिंग घणा थिया, इहो ई तव्हांखे सब्ट्रैक्शन में पुछंदो। मल्टीप्लिकेशन में ॾिसो तव्हांखे चवंदो त हिकिड़े सपोज़ हिकिड़ो कार्टून आहे, उन में 10 साबुण आहिनि, ठीकु आहे। तव्हांखां पुछंदो त अहिड़नि 20 कार्टूननि में घणा साबुण पवंदा, पोइ तव्हां छा कंदव, 10 खे ज़रब कंदव 20 सां, 200 थी वेंदा, ठीकु आहे। माना हिकिड़ी ई शइ हूंदी, ओड़ियूं तव्हांखे घणियूं शयूं ॾींदो, उते मल्टीप्लिकेशन हूंदी। मसलन हिकु पेन जी क़ीमत 15 रुपया आहे, तव्हांखे 35 पेननि जी क़ीमत पुछे त तव्हां छा कंदव, 15 रुपया 35 लिखंदव। अहिड़ी तरह इहो सॼो माना छा आहे, मल्टीप्लिकेशन जो लाभ आहे। ऐं डिवीजन में छा हूंदो आहे, तव्हांखे डिस्ट्रीब्यूट चवंदो, तव्हांखे वंड चवंदो। वंड में तव्हांखे छा चवंदो त फ़ी पेन जेका आहे 20 रुपया मिली आहे, त क़ीमत जेका थी आहे 200 रुपया आहे, त पेनूं केतिरियूं हूंदियूं। हिते तव्हांखे वरी रिवर्स में अचिणो आहे, त 200 खे 20 सां वंड कंदो, जवाबु ईंदो 10, त उहे पेनूं जेके हूंदियूं उहे 10 हूंदियूं। माना वंड में अहिड़ी तरह तव्हांखे चवंदो, जीअं चवंदो असां वटि जेको 400 रुपया आहिनि, असां वटि 400 रुपया आहिनि, असां इन खे 20 ॼणनि में विरिहाइणु चाहियूं था, त पोइ 400/20 लिखंदव, या 400 खे तव्हां सिंपल में 20 सां वंड कंदव, ठीकु आहे। ऐं वंड में ख़ासि करे तव्हांखे चवंदो डिवाइड चवंदो, ठीकु आहे, डिवाइड। ऐं जॾहिं बि डिवाइड हूंदो आहे त इहो बाय खणंदो आहे। प्लस में हिकिड़ी ॿी शइ त बेसिक ऑपरेशन, पहिरियां जेके 4 बुनियादी अमल आहिनि, जेके बि एक्सरसाइज़ में प्रॉब्लम्स अचनि था, उहे तव्हां करे छॾियो। बाद में मां MCQs कराईंदुमि डायरेक्ट हिन ते, उहे सिंधी में बि कोशिशि कंदासीं, अंग्रेज़ी में तव्हांखे कराए, छो त हाणे जेका टेस्ट ईंदी डॉक्टर एक्यू खान जी, उन में मैथ इंग्लिश में हूंदी आहे। MCQs जेके हूंदा उहे तव्हांखे मां अंग्रेज़ी में कराईंदुमि, बाक़ी जेको लेक्चर्स हूंदो उहो त मां तव्हांखे सिंधीअ में ई सम्झायां थो। ऐं कुझु स्टूडेंट्स आहिनि 1-2 जिन खे उर्दू स्पीकिंग आहिनि, कोशिशि कंदासीं त लेक्चर्स खे उर्दू जी तरफ़ खणी हलंदासीं। फ़िलहालु असां कमु सिंधीअ में ई कंदासीं। उहो इन जे करे असांजो जेको कमु हले पियो, स्कॉलरशिप जे हवाले सां तमामु घणो हुयो, ऐं बाद में वरी मां उन जेके स्कॉलरशिप अचनि थियूं उन्हनि खे हाईलाइट बि कंदासीं, इंशाल्लाह उन्हनि जा क्लास बाक़ाइदा सां हलाईंदासीं। ऐं प्लेस वैल्यू जे हवाले सां को क्वेश्चन आहे त पुछी सघो था। ऐं आख़िर में इम्पॉर्टेंट शइ इहा, अगरि कोई स्टूडेंट्स जेको आहे असीं जे जेका मैथ आहे एडवांस मैथ सां गॾोगॾु 4थे खां 5वीं क्लास लाइ अनाउंस कईसीं त जेके सिखी सघनि था। पर अगरि जेकॾहिं को स्टूडेंट्स आहे उहो चए थो सर मां 6वीं में आहियां, 7वीं में, 8वीं में आहियां, माना हाणे असीं 4 खां वठी 8 ताईं माना बाक़ाइदा मैथ जा क्लास हलाईंदासीं, ठीकु आहे। बाद में जीअं ई स्कॉलरशिप ईंदी उन जे हवाले सां मां आगाज़ कंदुमि, पोइ वरी स्कॉलरशिप जा क्लास हलाईंदासीं। तेसीं ताईं तव्हां जेका बेसिक मैथ आहे, जेको तव्हांजो सिलेबस आहे, उन ते बाक़ाइदा सां गिरफ़्त कयो।